الله الرحمن الرحيم ففهمنا سليمان وكلا آتينا حكما وعلما وسخرنا مع داود الجبال يسبحن والطير وكنا فاعلين وعلمناه صنعة لبوس لكم لتحصنكم من بأسكم فهل أنتم شاكرون ولسليمان الريح عاصفة تجري بأمره إلى الأرض التي باركنا فيها وكنا بكل شيء عالمين ومن الشياطين من يغوصون له ويعملون عملا دون ذلك وكنا لهم حافظين صدق الله العلي العظيم قرآن मुक़द्दस की सूरह अंबिया जी आयत नंबर 88 का तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला आयत नंबर 79 का तिलावत आहे। अल्लाह तबारक व तआला हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम में हजरत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़या ज़िक्र करण फरमायो, इन वाक़े जे मुतालिक अल्लाह पाक हजरत दाऊद अलैहिस्सलाम ऐं सुलेमान अलैहिस्सलाम जे फ़ैसिले जो ज़िक्र फरमायो। हजरत दाऊद अलैहिस्सलाम हिकिड़ो फ़ैसिलो कयो, सुलेमान अलैहिस्सलाम उन फ़ैसिले जी मुखालफ़त कई ऐं उन जो पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो उन इरादो ज़ाहिर कयो। बिलाख़िर फ़ैसिलो जेको आहे हजरत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जे मशवरे जे मुताबिक़ फ़ैसिलो थियो। अल्लाह पाक उन फ़ैसिले खे ज़िक्र करण फरमायो ऐं हाणे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम जी नबूवत ऐं उनखे जेका अल्लाह तबारक व तआला ॿियनि अंबिया किराम ते ख़ासियत अता फरमाई उनखे ज़िक्र फरमाई त असां हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम खे असां तफ़हीम अता फरमाईसीं, नबूवत जो ताज असां उनखे अता फरमायोसीं, हिकमत भी असां ॾिनीसीं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे, इल्म भी असां ॾिनोसीं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम खे ऐं उन सां गॾु वरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला जबलनि जी ऐं पहाड़नि जी ऐं साईं जेके चवां वण टिण हुजनि या पखी परिंदा हुजनि उन्हनि जो तसख़ुर अल्लाह तबारक व तआला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे अता फरमायो। कीअं? जॾहिं उहो अल्लाह तबारक व तआला जो नाज़िल थियल किताब यानी ज़बूर जी तिलावत कंदो हुयो त अहिड़ो बहितरीन आवाज़ हूंदो हुयो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो आवाज़ ॿुधी करे उन सां गॾु पखी पुखण वण टिण ऐं जबल पहाड़ भी अल्लाह जी तस्बीह ज़बान सां बयान कंदा। सिर्फ़ जेको आहे ज़बान हाल सां त अॼु भी हे जेके वण टिण आहिनि अल्लाह जी तस्बीह बयान कनि था। माना अल्लाह तबारक व तआला जी क़ुरान फरमाए न त व इम मिन शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही वलाकिन ला तफ़क़हून तस्बीहहुम। फरमाई त कायनात जे अंदर हर शइ जेका अल्लाह पाक पैदा फरमाई उहा शइ अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह बयान करे थी ऐं तस्बीह बयान करण जे यानी ज़बान हाल सां तस्बीह बयान करे थी ऐं अवां उन जी तस्बीह खे सम्झण खां क़ासिर आहियो। ऐं उन में हिकिड़ो इहो भी तव्हां अंदाज़ो लॻायो त जंहिं शइ खे अल्लाह पैदा फरमायो उहा शइ अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ पंहिंजे ज़िम्मेदारीअ सां पंहिंजी नौकरी पंहिंजी ड्यूटी पूरी अदा करे थी। या ड्यूटीअ जो पूरो अदा करणो भी अल्लाह तबारक व तआला जी तस्बीह ते दलालत आहे। अल्लाह तबारक व तआला इन कुदरती तस्बीह जे अंदर अहिड़ी लज़्ज़त ऐं अहिड़ो मज़ो अता फरमायो जो ज़बान काल सां हज़रत दाऊद अलैहिस्सलाम सां गॾु उहे भी अल्लाह जे कलाम जी तिलावत कंदा हुआ। ऐं जेको रब जे इन ज़िंदगीअ में इंसान जे लाइ अल्लाह तबारक व तआला इन आज़माइश में तकलीफ़ुनि में जेको मज़ो ऐं लज़्ज़त रखियो आहे इहा लज़्ज़त कायनात जे अंदर जेकॾहिं का शइ हासिल थी वञे उन शइ जे अंदर उहा लज़्ज़त रखियल कोन्हे। जंहिंजा मिसाल तव्हां कायनात जे अंदर ॾिसो, हिकिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला जी फर्माबरदारी में दीनदारी में ज़िंदगी गुज़ारनि था, माश हुनजो तंग आहे पर उन जे बावजूद उन्हनि जी ज़िंदगी अल्लाह ॿियनि जे मुक़ाबले में हिकिड़ी ख़ूबसूरत रखण फरमाई आहे जिन जो माश बज़ाहिर जेको आहे तमामु कुशादो आहे। अॼु जेको आहे न ट्रेनिंग कॉलेज में कंहिं कम सां वञणु थियो, कंहिंजी नौकरी जे सिलसिले में वियुमि त हुते जेके उतां जा
ऑफिसर हज़रात जेके सम्झो त लखनि में पगारूं खणनि था उन्हनि जी जेका ड्रेसिंग हुई न उहा मुआरी खां बि वियल लॻे पियो त जीअं न के भंगी वेठा हूंदा आहिनि, फ़क़ीर वेठा हूंदा आहिनि, अहिड़ी हालत लॻी पई हुजे। अञा बि प्राइवेट इदारनि जे अंदरि कुझु माण्हू ड्रेसिंग त चङी कंदा आहिनि, 20-25 वारी पगार वारा बि कुझु ड्रेसिंग चङी कंदा आहिनि। हो जंहिंजी 70-80 हज़ार लख लख 1.5 लख पगार, हालत ॾिसो त ॼण जेके फ़क़ीर वेठा आहिनि, ॼण मिस्कीन वेठा आहिनि। पोइ उन्हनि जी इहा हालत ॾिसी करे त मां त चवां पियो जेके नौकिरी वठाए ॾियण जी कोशिशि में लॻा पिया आहियूं उनखे बि जेकर नौकिरी ॾियण अहिड़ी भेण भंगियुनि वारी हालत। इन खां त जेको आहे असांजी ड्रेसिंग बि चङी आहे, पर अल्लाह तबारक व तआला जंहिंखे ॾे कुदरती तौर ते अल्लाह पाक हिन कशमकश वारी ज़िंदगी जे अंदरि जेका लज़त रखी आहे, जॾहिं का शइ हासिल थी वञे न, हासिल थियण खां बाद में त माण्हू मुर्दे जे मिसल आहे। हाणे हिकिड़े माण्हू खे लख रुपया पगार मिले थी, पंहिंजा हुनजा कम पिया माशी लॻा पिया, उनखे को कमकारी कोन्हे। हाणे जेको आहे न उहो अलाह खे यादि कंदो, न छा ज़ाहिरी ज़रूरतूं पूरियूं थियनि थियूं। ऐं जेकॾहिं माण्हू इन किलत वारे माहौल में हूंदो, इन हालत में तकलीफ़ ईंदी, आज़माइश ईंदी, कॾहिं बीमारी ईंदी, कॾहिं कहिड़ी तकलीफ़ ईंदी, अल्लाह तबारक व तआला खे सॾींदो। रब खे यादि करण वारी ज़िंदगी में जेका लज़त आहे, जॾहिं ज़रूरत पूरी थी वञे उन वक़्त में इंसान जे क़ल्ब जे अंदरि उहा कैफ़ियत, उहो दर्द रही कोन थो, जंहिं दर्द सां अल्लाह जी जेका आहे तस्बीह बयानु करे। अल्लाह तबारक व तआला अहिड़ो जेको आहे करंट रखणु फरमायो आहे, तंहिंजे करे इंसान, मां नथो चवां त इंसान जेको आहे पाण खे इन ई गुरबत वारी हालत में जेको आहे रखे, पंहिंजी कोशिशि माण्हू कंदो रहे, पर हर हालत में अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कंदो रहे। फरमाईंदा फ़फ़हमनाहा सुलैमान वकुल्लन आतीना हुक्म व इल्मा। असां जेको आहे सम्झा था फरमाईसीं सुलेमान अलैहिस्सलाम खे, ऐं तमामु जेको असां हुनखे हिकमत ऐं इल्म सां नवाज़ियोसीं, ऐं मुसफ़र कयोसीं असां दाऊद अलैहिस्सलाम सां जबलनि खे, पहाड़नि खे इहे तस्बीह बयानु कंदा हुआ, ऐं पखी पुखण बि उनजा ताबे हुया। सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी, अल्लाह पाक उनजी दुआ क़बूल फरमाईंदे करे क़ुरान फरमायो वकुन्ना फ़ाइलीन, ऐं असां इन्हनि शयुनि ते ताक़त रखूं था। वअल्लमनाहु सनात लबूसिल लकुम, दाऊद अलैहिस्सलाम खे अल्लाह पाक हुनजे हथ में लोह खे मेण ठाहे ॾिनो हुयईं, जो लोह खे वठी करे जो हथनि सां मलींदो हुयो, त जीअं मेण खे तव्हां हथनि सां जीअं वणे तव्हां ओड़े तरह मोड़ियो, त अल्लाह पाक दाऊद अलैहिस्सलाम खे बग़ैर लोह खे गरम करण जे उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां हथ में मेण वांगुरु उन लोह खे मोड़े करे उन मां ज़रूरु ठाहींदो हुयो, लिबास ठाहींदो हुयो, जेके लिबास जेके मुजाहिद या जंगजू जेके पंहिंजे जिस्म ते तलवारुनि ऐं नेज़नि खां हिफ़ाज़त जे करे जेको आहे पाईंदा हुया। फरमाईंदा अल्लाह पाक इहा सनात, इहा कारीगिरी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम खे नसीब फरमाई लिबास ठाहिण जी। फरमाईंदा लकुम लितुहसिनकुम, इहा अवां जे लाइ असां हुनखे ॾिनीसीं ताकी तव्हां पंहिंजे जिस्म जो बचाव कयो, मिन बासिकुम, जंग जे वक़्त में, फहल अंतुम शाकिरून, फरमाईंदा छा पोइ तव्हां अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कंदड़ बणिजो था। अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदड़ जेकर बणिजी पवंदो, अल्लाह पाक पोइ इहे नेमतूं जेके आहिनि इंसान जे मथां जारी सारी रखनि फरमाईंदा। फरमाईंदा वली सुलैमान अर्रिह आसिबतन तजरी बिअमरिही, ऐं वरी क़ुरान फरमाए त सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ असां हवा खे मुसख़र कयोसीं, अहिड़ी तेज़ ऐं तुंद हवा मुसख़र अल्लाह पाक सुलेमान अलैहिस्सलाम जे करणु फरमाई, जो हीअं जो हवा खे हुकुम करणु फरमाईंदो हुयो त सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम ते हवा जेको आहे सुलेमान अलैहिस्सलाम जो तख़्त खणी करे, जिते महीने जो सफ़र हूंदो हुयो पंध या घोड़नि या उठनि ते, उते हिकु ॾींहं में हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम इन हवा जे ज़रिए सां पंहिंजे तख़्त सूदो जेको आहे सफ़र करणु फरमाईंदो हुयो। अहिड़ी अल्लाह तबारक व तआला सुलेमान अलैहिस्सलाम खे कुदरत ॾिनई, सिर्फ़ु हवा ते न बल्कि जिन्ननि ते बि उन्हनि खे कुदरत, पखी पुखणनि ते बि उन्हनि खे कुदरत। जॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम हलंदो हुयो, पखी पुखण जानवर सभु जेके आहिनि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ख़िदमत जे तौर ते हलंदा हुया। सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अल्लाह पाक हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी मुस्तजाब दावा दुआ खे क़बूल करणु फरमायो। उन दुआ इहा हुई, ए मुंहिंजा अल्लाह, ज़िंदा दुनिया जे तख़्ते ते मूंखे उहा नबूवत, उहा बादशाही अता फरमाए जो मूंखां बाद में कंहिंखे बि नसीब न फरमाए। अल्लाह पाक हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल फरमाईंदे करे हवा खे बि मुसख़र कयो ऐं जिन्ननि खे बि मुसख़र कई। केतिरनि मख़लूक़नि खे अल्लाह तबारक व तआला सुलेमान अलैहिस्सलाम जे हुक्म जे ताबे करे छॾियो। जीअं हुकुम कंदो हुयो हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम ते उहा तमामु मख़लूक़ जेका आहे सफ़र बि कंदी हुई, उन जी मर्ज़ी जे मुताबिक़ जेको कमु उन्हनि खे चवंदो हुयो उहे कम बि कंदा। जीअं क़ुरान फरमायो, फरमाई त जिन्ननि खे हुकुम फरमाईंदो हो, जिन्न जेके आहिनि समुंड जे अंदरि गोता हणी करे उतां मोती ॿाहिरि कढी करे सुलेमान अलैहिस्सलाम खे पेश कंदा हुया। ऐं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खे हुकुम फरमायो, इन कुंभज़े सखरा या इन खां हेठां जेको महल आहे मस्जिद अक्सा जे अंदरि, मस्जिद अक्सा जे हिन मैदान जे अंदरि, अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां हज़रत
हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन्ननि खे हुकुम फरमायो सभिनि जेको आहे गॾिजी करे मस्जिद अक्सा खे चंद घड़ियुनि जे अंदरि तयारु करे बीहारे छॾियो ऐं उन्हनि जिन्ननि इहो सम्झो पए हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ज़िंदा आहे हेॾा जिन्ननि जेको आहे मस्जिद जी तामीर पई गई मस्जिद अक्सा जी तामीर कंदे कंदे सुलेमान अलैहिस्सलाम लठ ते टेक ॾेई बीठो हुयो सुलेमान अलैहिस्सलाम इहो टेक या उन्हनि जे मथां रोब अहिड़ो हुयो जो जिन्न सम्झनि पिया त सुलेमान अलैहिस्सलाम असांखे ॾिसे थो पियो पर हक़ीक़त में अल्लाह पाक सुलेमान अलैहिस्सलाम जे रूह खे कब्ज़ करणु फरमायो पर जिन्ननि खे इहा ख़बर कोन हुई त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम अल्लाह खे प्यारो थी वियो उन्हनि जे लिखे त ज़िंदा बीठो असांखे ॾिसे थो निगरानी थो करे इन ख़ौफ़ जे करे हुननि जेको आहे मस्जिद अक्सा जी तामीर करे बिल्कुलु टाइट करे छॾी अल्लाह पाक पोइ जेको आहे उॾई खे हुकुम फरमायो उॾई वञी करे सुलेमान अलैहिस्सलाम जी लठ खे वञी करे टुके उॾई हण वञी हुनजे अंदरि जॾहिं उॾई लॻी लठ में काट कमज़ोर थी करे भॼी करे किरी पियो उन खां बाद में सुलेमान अलैहिस्सलाम वञी करे हेठि वेठो तॾहिं वञी करे उन्हनि खे ख़बर पई त सुलेमान अलैहिस्सलाम त अल्लाह खे प्यारो थी थियो सो अल्लाह पाक ये जेके वली सुलेमान अर्रीह आसिफतन फरमाई त सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ तेज हवा के अल्लाह पाक मुसखर करण फरमायो तजरी बि अमरिही इहा हवा हलंदी सुलेमान अलैहिस्सलाम जे हुकुम सां जाॾे हुकुम करे ओॾे हवा जी कारण शुरू थी वई फरमाई त तजरी बि अमरिही इलल अर्दि लती बारकना फीहा फरमाई त उन ज़मीन जे तरफ़ सुलेमान अलैहिस्सलाम हवा के हुकुम ॾेई करे हलाईंदो जंहिं ज़मीन जे अंदरि असां बरकत नाज़िल फरमाईसीं वकुन्ना बिकुल्लि शैइन आलिमीन कुरान फरमाए त असां इन्हनि तमाम शयुनि खे कन ते असां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़ादिर आहे अल्लाह पाक क़ादिर आहे मर्ज़ी जो मालिक आहे जहिड़े हालत में जहिड़ी ताक़त सुलेमान अलैहिस्सलाम खे ॾिनई जेकॾहिं ॿियनि इंसाननि खे बि इहा ताक़त अता फरमाए त मर्ज़ी जो मालिक आहे फ़ैसिला न अल्लाह जा हलंदा इंसान जा फ़ैसिला कॾहिं बि काइनात जे तख़्ते ते न हलंदा फरमाईंदा वमिन अश्शयातीन मन यगूसून लहू व यअमलून अमलन दून ज़ालिक ऐं फरमाईंदा शैतान जेके जिन हूंदा आहिनि इहे जेके तौबा आणंदा हुया फरमाईंदा व यअमलून अमलन दून ज़ालिक ऐं फरमाईंदा उहे जेके अहिड़ा अमल कंदा हुया जेके अमल उन्हनि खां सवाइ ॿिए खे करण जी सलाहियत कोन हूंदी ऐं क़ुरान जेको आहे शैतान इन्हनि खे इनजे करे चयो जो उहे हरकती हूंदा हुआ जिन वरना शैतान मां मुराद इब्लीस कोन्हे जेके इंसान खे वरगलाईंदा आहिनि या जेके इंसान जा दुश्मन आहिनि इहे इब्लीस शैतान कोन बल्कि शैतान मां मुराद इहे जिन आहिनि जिन खे अल्लाह तबारक व तआला सुलेमान अलैहिस्सलाम जे कंट्रोल में ॾेई छॾियो हुयो ऐं फरमाईंदा वकुन्ना लहुम हाफ़िज़ीन ऐं फरमाईंदा इन्हनि तमाम अमलनि जे मथां निगहबान ज़ात जेका आहे मुंहिंजे अल्लाह जी आहे अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह से